अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन ई दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद या आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दिन में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम्मा आमीन। अॼु के किस्सा गो में कुझु ज़िक्र करणु चाहींदासीं ज़िंदगीअ जे अभ्यास जो, ज़िंदगीअ जे मुताले जो, त ज़िंदगी कीअं पंहिंजा जेके ई टई नुक़्ता तय करे थी, नंढपण, जवानी ऐं पोइ पीरी, ऐं पोइ हुन में छा थिए थो जेको थियणु न घुरिजे। ख़ातिन हज़रात, थींदो ईअं आहे त असीं जॾहिं पंहिंजी जवानी में हूंदा आहियूं त उन खां पोइ लाज़मन पंहिंजो कैरियर हूंदो आहे, पंहिंजा माइट हूंदा आहिनि, ऐं उहे माइट ई जेके से घणो करे मोस्टली कैरियर में हेल्प आउट कंदा आहिनि, ऐं ज़िंदगी आहिस्ते अॻिते रवान थींदी आहे। पोइ वरी शादियूं थींदियूं आहिनि, ऐं शादियुनि थियण खां पोइ उमिरि विच थी तरी थींदी आहे, अदड़वट थी वेंदी आहे। उन खां पोइ अॻिते अॻिते पीढ़ी असांजो मुक़दरु थींदी आहे। मतिलबु इहो हिकिड़ो जेका ज़िंदगी मिले थी, करीम रब साथ नसीबु करे थो, त ज़िंदगीअ जा टई फेज़िस जेके आहिनि से असांजे साम्हूं हूंदा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हू जवान थिए थो न, त जवान थियण खां पोइ जॾहिं ख़ासि तौर ते शादी थिए थी, त पोइ रोज़गार जो सिलसिलो ज़रूरी हुजे थो। चयो वेंदो आहे त भई माण्हू औलादी आहे, अयाली आहे, हिनखे पाण कमाइणु घुरिजे, पाण ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं पोइ माण्हू जॾहिं नौकिरीअ जे सिरिश्ते में अचे थो, त पोइ हिकिड़ी पालना शुरू थींदी आहे। रोज़गार जे ख़्याल सां बि ॾिठो वेंदो आहे, ॿारनि जी परवरिश कई वेंदी आहे, हिकिड़ो पूरो भरपूर ख़्यालु रखियो वेंदो आहे। तव्हांजो उमिरि आहिस्ते आहिस्ते लड़णु लॻंदी आहे, ऐं औलाद जवान थी वेंदो आहे। हाणे जेको औलाद जवान थिए थो, उनखे असांजी कोशिशि सां ई मिले थो। असां माना वालदेन, थोरो मां पंहिंजे पाण खे ब्रैकेट पाइणा थियो, त जेकॾहिं असां वालदेन आहियूं, ऐं असां वालदेन हुननि जे लाइ एतिरी कोशिशि कयूं था त ज़िंदगी हुननि खे पंहिंजा पूरा रंग ॾेखारे, मुर्कूं महकूं उन्हनि वटि हुजनि, आसूदगी हुजे, कंहिं शइ जे लाइ हथु न टिके ॾियनि, त इहा माइट जी वॾी कोशिशि हूंदी आहे त हू उन औलाद ते घणो कुझु करे। अॻु में बि मूं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयो हुयो, जेकॾहिं तव्हां वटि सुठो मोबाइल फ़ोन आहे त गौर करे पंहिंजे वालदेन ॾांहुं निहारियो। पंहिंजे पीउ खे गौर सां ॾिसिजो, हुन वटि शायदि उहो सेट न हुजे जेको तव्हां वटि आहे। वालदा वटि कुझु बहितरु हूंदो, पर ओड़ो न हूंदो जेको तव्हां वटि आहे। इहो इन करे हूंदो आहे छो हर माण्हू पंहिंजे औलाद में उहा ख़ुशी ॾिसणु चाहींदो आहे जेका हू पाण हासिलु न करे सघियो हो। हिकिड़ो वॾो जुमिलो इहो ई आहे न त किथे पढ़ियो हुउमि ऐं ॿुधो हुउमि त माण्हू हमेशह पंहिंजे ॿारनि खे उन्हनि रांदीगनि सां खेॾाईंदो आहे जिन सां हू पाण खेॾी न सघियो हूंदो आहे। त हाणे छा थो थिए, जॾहिं ज़िंदगीअ जा मरला तय थियनि था, ऐं औलाद जवान थिए थो, ऐं इंसानु पंहिंजी हिकिड़ी एज में हलियो वञे थो, त हाणे अहम तरीन ॻाल्हि उन औलाद जो सुलूक आहे जेको उन माइट सां थिए थो। मां कंहिं पॉइंट आउट नथो करणु चाहियां। थियो ईअं आहे त वालिद मोहतरम बेनता इज़त एतिराम ऐं चाहत सां पालियो, ज़रे ज़र जो ख़्यालु रखियईं। माउ पंहिंजो तन मन घोरियो पंहिंजे औलाद जे मथां। वक़्तु थियो त वालिद साहबु वफ़ात करे वियो, ऐं उन्हनि ई औलाद पंहिंजे पीउ जी जाइ संभाली, मतिलबु निस्बतुनि सां ज़िंदगी खे अॻियां वधाइण लाइ। ऐं पोइ ख़बर पई त जाइदाद हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको पंहिंजे पाण में ज़िद थी वियो, बहस थी वियो, ऐं हाणे उहा वालदा दुनिया जे इन्हनि मुख़्तलिफ़ मिसालनि वांगुरु हिकिड़े कमरे ताईं पहुतल आहे, जंहिंखे वक़्तु सिर मानी मिले थी त महिरबानी, नथी मिले त बि ख़ैरु आहे, ऐं उमिरि अज़ीज़ आहिस्ते आहिस्ते पंहिंजे इख़्तिताम न वञी रही आहे। हीअ असांजा माइट आहिनि, इहे असांजा उहे माइट आहिनि जिन असां सां एतिरो कुझु कयो। इहे असांजा उहे माइट आहिनि जिन असांखे ज़िंदगी में अॻियां हलणु सेखारियो। इहे उहे माइट आहिनि जिन असांजी आङुर पकड़ी। असां जॾहिं हुननि खे कंहिं ख़ाली कमरे में छॾे ॾियूं था, ऐं असां रुॻो इहो ख़्यालु रखूं था त थधि ऐं गर्मीअ खां बचियलु हुजनि, ऐं हुननि ते मानी पहुचे। हिननि ईअं कयो जॾहिं तव्हां नंढा हुयो, त तव्हांखे रुॻो मानी ॾेई, फीडर ॾेई पाण ॿिए कमरे में हलिया वञनि? हिननि कयो ईअं? ख़ातिन हज़रात, जज़्बाती हुजण जी ज़रूरत कान्हे, पर जज़्बा अचनि था अंदर में। असां सां असांजे माइटनि उहो सलूक कयो आहे जेको असां उमिरि अज़ीज़ जे हिकु दौर में इन जाइदादनि, पैसनि ऐं पंहिंजे मान मर्तबे लाइ माफ़ी सां पंहिंजी घरवारियुनि जे चवण में, ऐं ईअं न त को ससुनो जी मां ॻाल्हि पियो कयां, त ईअं छो थो थिए? कॾहिं असां गौर कयो आहे? जेकी शराफ़ जो हिकिड़ो इंटरव्यू मूं ॾिठो पए, तव्हां ॾिठो हूंदो यूट्यूब ते, हिकिड़ो कॉमन शइ पई आहे हिकिड़ी। हुन चयो त नंढे हूंदे असां हिकिड़े घर में 9 भाती गॾु रहंदा हुआसीं, 9 या 11, त हिकिड़े कमरे में रहंदा हुआसीं न, त खंघि खुड़के जी ख़बर हूंदी। मूंखे खंघि थींदी त अम्मा जागी पवंदी, अम्मा खे खंघि बंघि थींदी त असां जागी पवंदा हुआसीं, हिकदमि दवा दरमल थींदो, हिकु ॿिए दरमान थींदो। चई पोइ मूंखे ॾाढो शौक़ु हुयो त मां हिकिड़ो अलॻि घरु ठारायां, ऐं उन में अम्मा खे अलॻि कमरे में रहायां। ऐं पोइ इहो बि थियो त हिकिड़ो अलॻि घरु ठहियो, ऐं विच में दीवार अची वई, अम्मा हुन घर में रिहाइश पज़ीर थी। पोइ थियो ईअं, हिकु राति जो अम्मा खंघि में वफ़ात करे वई, उहो गुज़ारे वई। अलाए हुन सॾ कया हूंदा, अलाए न कया हूंदा, पर जेकर हुननि सॾ कया हूंदा त विच में हिकिड़ी भित अची वई। असांखे सुबुह जो ख़बर पई त उहा वफ़ात करे वई हुई। जेकी शराफ़ जो इंटरव्यू अथव ॾिसी वठिजो, हुते आहे। त उहो चए थो त जेकी शराफ़ हिंदुस्तानी अदाकार, उहो चए थो त काश इहा भित मां विचां न ॾियां त मूंखे एटलीस्ट अम्मा खंघि महिल सॾु त करे हा।
हीअ जेका ज़िंदगी आहे न ख़ातिन साथ हीअ ॾाढी तकड़ी आहे, तेज़ आहे। पोयां मुड़ी ॾिसे त कुझु नज़र कोन थो अचे। ख़ाक आहे, फोटोग्राफ्स आहिनि, मेमोरीज़ आहिनि, ऐं मेमोरीज़ बसि असां सां गॾु गॾु हलंदियूं आहिनि। का ख़बर कान्हे त सुभाणे छा थियणो आहे। असां कॾहिं सोचियो आहे त असां जेको पंहिंजे वालिदेन सां सलूक कयूं था, असां सां बि इहो सलूक त अवसि थियणो आहे। सूफ़ पोखबा त ॿेर किथां ईंदा, ॿेर लॻाइबा त कणिक किथां ईंदी। यादि आहे उहो किसो जंहिंमें हिकिड़ो ॿारड़ो हुयो, उन का शइ कई पिए त हुन चयो बाबा छा थो करी, चई तव्हां वॾी अम्मा सां इहा हरकत कयो पिया था, हुनजे लाइ शायदि को अलॻि का शइ कयो पिया था, खाधे वाधे में को रिस्ट्रिक्शन ई, मां तव्हांजे लाइ सोचां पियो जॾहिं तव्हां वॾा थींदो तव्हां सां मां ईअं कंदुसि। हीअ ज़िंदगीअ माना त महिरबानी असांखे पंहिंजे सलूक ते सोचणु घुरिजे। मां वरी बि अर्ज़ु कयां, जज़्बाती पण जी का बि ॻाल्हि कान्हे का, पर थोरो गौर कयो हुननि असां सां कीअं गुज़ारियो। करीम रब खां हमेशह इहा दुआ हूंदी आहे त मौला हुननि खे पंहिंजे पोरे जो उजूरो ॾिजांइ रब। उनजो उजूरो असां कॾहिं कोन था ॾेई सघूं। पंहिंजे वालिदेन जी ख़िदमत जो उजूरो असां खां थी कोन सघंदो, पर जिते हुकुम आहे त रुॻो हिकिड़ी निगाह सुठी विझो था, हिकिड़ी मुर्क अचो था त सवाबु कमायो था। मज़हब जी ॻाल्हि कोन पिया कयो ज़ोरीअ, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां हुनखे प्यार ऐं मोहबत ऐं नरमीअ सां ॾिसो था त कमाल थी थो वञे। त उनखे असां किरोध सां ॾिसूं, असां उन्हनि खे आइसोलेट कयूं, असां उन्हनि खे झिणक ॾियूं, असां उन्हनि खे पंहिंजे कमरनि में बंदि करे चऊं त बसि तव्हां हाणे हिते ठीकु आहियो ऐं बसि ठीकु आहे न, सही आहे न, तव्हां जेको कमु चवंदो सभु थींदो पियो। ईअं हो छा त जॾहिं असांखे पॉटी लॻंदी हुई, जॾहिं पिशी लॻंदी हुई, सफ़ाई में देरि थींदी त उहो चवंदा त न बसि सुभाणे कंदासीं, ईअं न, परीहं कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे दवाऊं खुटी वञनि थियूं, दवाऊं कोन हुजनि थियूं। तव्हांखे ख़बर आहे मानी वक़्त ते नथी मिले। तव्हांखे ख़बर आहे जिस्म में केॾी तकलीफ़ भञ ॾाह पीड़ थिए थी। तव्हांखे ख़बर आहे ख़ुदि सां हथ ॿधूं था, सम्झंदा आहियूं असां त असांखे ख़बर आहे, असांखे कख ख़बर न हूंदी आहे। असां ख़बर रखी आहे छा मानी पहुचाइण ख़बर रखणु आहे, छा कुझु कैश ॾियणु महीने जी ख़बर रखणु आहे, छा असां हुननि सां गॾु वेठा आहियूं, असां हुननि सां गॾु हाल अहिवाल वरितो आहे। जॾहिं मदर्स डे फादर्स डे ईंदा आहिनि तव्हां ॾिठो आहे चयो न रुॻो सेल्फीज़ निकिरियूं आहिनि, क्लिक्स थींदियूं आहिनि, हुन खां पोइ उहा माउ लाइ किथे हूंदी आहे, उहो पीउ लाइ किथे हूंदो आहे, जेसिताईं उहो साल जो ॾींहुं मोटी अचे। असीं रिवायतुनि जा अमीन आहियूं ख़ातिन साथ, असां में हया शर्म अदब एतिराम सभु मौजूदु आहे। त छो न ईअं थिए त असां हिन हयातीअ जे अभ्यास में इन ॻाल्हि ते गौर कयूं त असांजो बि बशर्त हयात अहिड़ो वारो अचिणो आहे त असां उन्हनि सां अहिड़ी मुरवत मोहबत ऐं अख़लाक सां अचूं पेश जो जॾहिं असांजो वारो अचे त असां सां बि चङाई थी वञे। मुंहिंजे लाइ जो उघरो लॻो हुजे त मां माफ़ी घुरां थो, मां दिलि जे हुज़ूर सां अव्हां खां माफ़ी घुरां थो, पंहिंजे लहजे जी, पर पंहिंजी सोच जी माफ़ी कोन थो घुरां, छाकाणि त असां सभी खे सोचणो आहे। इहा घड़ी सभिनी जे मथां अचणी आहे। इहो ईअं कोन्हे त को हिकिड़ो माण्हू आहे जेको उनजे मथां सॼो कुझु थिए पियो थो। मूं तव्हांखे मिसाल सिर्फ़ु इन करे ॾिनो आहे जो असां पंहिंजे वालिदेन सां जेको सलूक असां वटि किन किन जायुनि ते थिए थो न, महसूसु थिए थो त ॾाढो अजीब लॻंदो आहे। ईदी होम्स में हिकिड़ो इंटरव्यू कयोसीं पिए, वालिद चवणु लॻी त मूंखे बसि हिते विहारे विया त अचूं था। हुनखे ईदी होम जी ख़बर कान्हे, हुनखे घुमाइण वठी आया त ॾिसी केॾो हुते लॉन्स आहिनि, हुते बाग़ आहिनि, त चयूं अम्मा हीअ हिकिड़ी घुमण जी जाइ आहे, असां तव्हांखे हिते वठी आया आहियूं। एंट्री वेंट्री सॼी करे विया हुया, कागज़ सभु ठाराए विया हुया, ऐं पोइ कोन आया। तव्हां कॾहिं इंतज़ारु कयो आहे? तव्हांखे इंतज़ार जी ख़बर आहे इंतज़ारु छा थींदो आहे? तव्हांखे इहा ख़बर आहे त मुंहिंजे बचे जो इंतज़ारु छा हूंदो आहे? त असां सभिनी खे इहा ख़बर आहे त अकेला बि छा हूंदी आहे। असांखे ख़बर आहे जॾहिं हॾियूं पोड़ियूं थींदियूं आहिनि, जॉइंट्स में पेन थींदो आहे, माण्हू हिकिड़ी स्टिक ॾांहुं निहारींदो आहे, छा असांखे ख़बर आहे त दुनिया जी मज़बूत तरीन स्टिक उन महिल पंहिंजो औलाद जो हथु हूंदो आहे। करीम रब खे हमेशह ख़ुशि रखे, जिते हुजो आसूदा हुजो ऐं अलाह करीम तव्हांखे भरपूर ॾे, बसि ख़्यालु कजो पियो। सियारो आहे, सर्दी आहे, गोॾनि में सूरु थिए थो, तकलीफ़ थिए थी, अकेला बि थिए थी, ठीकु आहे, हिन नॉर्म्स में बि ख़्यालु रखियो वञे थो। हिते बि को अलाह जा नेक बंदा मौजूदु आहिनि जेके भले पघारदार छो न हुजनि पर ख़्यालु रखंदा आहिनि। पर इहा पघार जेकॾहिं असां कमायूं, इहो ख़्यालु जेकॾहिं असां रखूं, इहो मुआवज़ो जेकॾहिं असां वठूं त घणो कुझु थी सघे थो। करीम रब ख़िदा में दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखंदो इंशाअल्लाह लज़ीम बशर्त हयात। ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह।